तहरीक इंसाफ उमर अयूब के वज़ीर आज़म जो उम्मीदवार नामज़द करे छॾियो। मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि सां राब्ते लाइ असद कैसर जी सरबराही में कमेटी क़ाइम। पीटीआई बानी पीपल्स पार्टी सां बि ॻाल्हियुनि लाइ तयार। असद कैसर जो चवणु आहे त पीटीआई बानी समूरनि सियासी पार्टियुनि सां राब्ते जी हिदायत कई आहे। चूंडुनि में धांधलीअ ख़िलाफ़ मुज़ाहिरा कंदड़नि सां राब्तो कयो वेंदो। को पार्लियामेंट में वेहंदा। असैम्बली तां इस्तीफ़ाऊं ॾियण जो को बि इरादो नाहे। पाकिस्तान अमेरिका जो चूंडुनि बाबति जांच जो मुतालबो रद्द करे छॾियो। परडेई ऑफिस जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जो चवणु आहे त आम चूंडुनि बाबति परडेई नसीहतुनि जी ज़रूरत नाहे। पाकिस्तान पंहिंजो आइनी फ़र्ज़ ज़िम्मेवारी सां अदा कयो। दौलत मुश्तरका आम चूंडुनि खे साफ़ ऐं शफ़ाफ़ करार ॾिनो आहे। आम चूंडूं पाकिस्तान जो अंदरूनी मामलो आहे। अमेरिका खे मुदाख़लत करण जो हक़ नाहे। ग़ज़ा में फ़ौरी तौर जंगबंदी थियणु घुरिजे। भारत वालड़ कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि में मुलविस आहे। आलमी बिरादरी खे इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि जो नोटिस वठणु घुरिजे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी NA 15 मासहरा जो नतीजो रोकण बाबति दरख़्वास्त रद्द। इलेक्शन कमीशन आरओ जे जवाब खां पोइ कामयाब उम्मीदवार जो नोटिफिकेशन रोकण जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। इलेक्शन कमीशन ओन चौधरी जी कामयाबी वारो नोटिफिकेशन बि वापसि वठी छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त धांधली जा इल्ज़ाम हणंदड़नि खे सबूत पेश करणु घुरिजनि। इलेक्शन कमीशन मीडिया रिपोर्टनि जी बुनियाद ते फ़ैसिला नथा करे सघे। वफ़ाक़ में हुकूमत ठाहिण लाइ कोशिशुनि जो सिलसिलो वधीक तेज़। मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जी कमेटी जो ॿियो इजलास में मरकज़ी हुकूमत में उहिदनि जी विर्छ जो फार्मूलो तइ कयो वेंदो। कमेटी जल्द हुकूमत ठाहिण जे लाइ अमल मुकमल कंदी। तजवीज़ूं क़यादत खे पेश कयूं वेंदियूं। कमेटी जी सिफ़ारिशुनि जी रोशनी में ॿिन्ही पार्टियुनि जी क़यादत क़तई फ़ैसिलो कंदी। आज़ाद कश्मीर इलेक्शन कमीशन अली अमीन कंडापुर जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। नामज़द वॾे वज़ीर खे 28 फ़रवरी ताईं गिरफ़्तार करे पेश करण जी हिदायत। सिंध हाई कोर्ट तरफ़ां माड़ी तलबानी वाक़े बाबति केस जी ॿुधणी 3 हफ़्तनि लाइ मुलतवी। DIG मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त जवाबदारनि जी ॻोल्हा जी कोशिश कई पई वञे। कॉल रिकॉर्ड IGO फाइनेंसिंग जो जाइज़ो वरितो वियो आहे पर अघ भराई न थी आहे। मुल्क में नई हुकूमत ठहण खां अॻु अवाम ते पेट्रोल पंप किराइण जूं तयारियूं। ईंदड़ 15 ॾींहनि जे लाइ पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो इम्कान। डीज़ल ₹70.5 ऐं पेट्रोल ₹1.86 फ़ी लीटर महांगा थींदा। लाइट डीज़ल ₹2.82 ऐं घासलेट जी क़ीमत में ₹1.07 फ़ी लीटर इज़ाफ़ो थी सघे थो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थी रहियो आहे। वफ़ाक़ी काबीना मुल्क में अमन अमान ऐं मुआशी सूरतहाल जो जाइज़ो वठंदी। गैस जी क़ीमतुनि में इज़ाफ़े जी ECC फ़ैसिले जी मंज़ूरी जो बि इम्कान। PS अरिड़हं उबावड़े जी 2 पोलिंग स्टेशन ते ॿीहर चूंड। वोटिंग जो अमल बिना के वक़्फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। PP उम्मीदवार शेर याद उम्मीदवार या मेहताब ख़ान डहर में मुक़ाबलो थी रहियो आहे। गडियल अरब इमारात में पहिरें मंदिर जो इफ्तिताह करे छॾियो।
$95 मिलियन जी लागत सां क़ाइम मंदिर लाइ शेख मोहम्मद बिन सैद 27 एकड़ ज़मीन तोहफ़े तौरु ॾिनी। मंदिर जी ॾावत लाइ रिवायती पत्थर भारत मां अबू ज़हबी आंदो वियो। भारत वञी परणो कंदड़ सीमा जे अॻूणे मुड़िस ग़ुलाम हैदर ॿारनि जी वापसी लाइ वकील जी ख़िदमतूं हासिल करे वरितियूं। इंसानी हक़नि जे अॻवान अंसार बर्नी ग़ुलाम हैदर जो वकालतनामो भारत मोकिले छॾियो। भारतीय वकील मोमिन मलिक ग़ुलाम हैदर जे ॿारनि जी वापसी लाइ भारतीय अदालत में केस दाख़िल कंदो। नौशहर फिरोज़ में पुर दौरान मुज़ाहमत करण ते एरीगेशन ट्रेड यूनियन जो अॻवान बेदर्दी सां क़तल हथियारबंदनि इक़बाल लाड़े खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। दादू में 2 ॼणनि जी कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। मक़तूल नौजवान जी अमर बेहोश। वारसनि जो चवणु आहे त 21 ॾींहं गुज़रण बावजूदि ज़ुल्फ़कार कमराणी ऐं संदसि भाइटे रमज़ान कमराणी जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। जवाबदार केस तां हथ खणाइण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ठटे में बदमनी ख़िलाफ़ एसटीपी जो एहतिजाजी मुज़ाहिरो कम इशारा ते धरणो ट्रैफ़िक मुअतल। अॻवाननि जो चवणु आहे त ठटे में बदमनी वधी वई आहे। पुलिस अमन अमान क़ाइम करण में नाकाम थी चुकी आहे। शहरनि ऐं बहिराड़ी में ॾोहारी टोलनि जी सूरत में घुमी रहिया आहिनि। कुंडरीअ में जीव झोरींदड़ वाक़ियो। मासूम भाउ ऐं भेण पाणी जे तलाब में बुॾी फौत। वालिदैन खे बेहोशी जा दौरा। इलाइक़े में सोग।